बिशा इल्मो अदब सां सुञातो वेंदड़ हाला शहर जंहिं में म्यूनिसिपल कमेटी हाला पारां क़ाइमु कयल मखदूम ग़ुलाम हैदर लाइब्रेरी ऐं रीडिंग रूम काफ़ी अरसे खां मुख़्तलिफ़ मसइलनि में घिरियल। शहर में मौजूदु वाहिद लाइब्रेरी में काफ़ी सालनि खां रखियल किताब बिना सफ़ाई जे रखियल। लाइब्रेरी में म्यूनिसिपल कमेटी हाला पारां शहरियुनि खे इंटरनेट ज़रिए कंप्यूटर सिस्टम अख़बारूं रसालनि खां अलावा हर मकतब ऐं फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ दीनी ऐं दुनियावी किताब हुजण सां शहरियुनि खे लाइब्रेरी में बहितरीन फर्नीचर ऐं एयर कंडीशन बैटरी सिस्टम मुहैया हुजण ऐं काफ़ी महीननि खां लाइब्रेरी में मौजूदु मुख़्तलिफ़ किताबनि जो मुतालो करण, सॾु लिखण ऐं रोज़ानो अख़बारूं पढ़ण लाइ ईंदड़ शागिर्दनि शहरियुनि मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हाल शहर में मौजूदु मखदूम ग़ुलाम हैदर सिद्दीक़ी जे नाले सां मुंसलिक वाहिद लाइब्रेरी में का बि ख़ासि सहूलियत जंहिंमें इंटरनेट सर्विस बंदि हुजण करे कंप्यूटर सिस्टम नाकारा हालत में पियल आहिनि। मोतमार गर्मी जे मौसम हुजण ऐं हैस्को इंतिज़ामिया पारां कलाकनि जा कलाक बिजली जी लोड शेडिंग हुजण बावजूदि लाइब्रेरी में लॻल एयर कंडीशन्स मुकमल तौर ते जॾहिं त लाइब्रेरी में बंदि आहिनि ऐं लाइब्रेरी में बैटरी सिस्टम पिणु काफ़ी महीननि खां ख़राबु हुजण करे बिजली जे बंदि हुजण दौरान लाइब्रेरी में मुकमल अंधेरो हुजण सबबि भूत भंगले जो ॾेख ॾियणु लॻो आहे। लाइब्रेरी में मौजूदु शागिर्दनि ऐं शहरियुनि म्यूनिसिपल कमेटी ला हाला जी इंतिज़ामिया समेत म्यूनिसिपल चेयरमैन हाला खां फ़ौरी तौर ते मुतालबो कंदे हाला में मौजूदु वाहिद लाइब्रेरी में ईंदड़ शहरियुनि ऐं शागिर्दनि खे हिन जदीद दौर जूं समूजियूं सहूलियतूं ॾियण जो मुतालबो कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।